फ़र्क़ु वाज़े करे ॿुधायो त असां ख़बर पइजंदी हुई। अॼु असां उन ई मौज़ूअ ते आहियूं। अॼु इहो मौज़ू असांजो रहंदो ऐं असां ॾिसंदासीं त असुल में किसो छा आहे, दास्तान छा आहे, आखाणी छा आहे, ॻाल्हि छा आहे ऐं असां इन खे कीअं पेश कयूं था ऐं कीअं असां इन खे सम्झूं था, इहो असांजो अॼु मौज़ू रहंदो। इन मौज़ूअ ते अचण खां अॻु मां तव्हांखे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हलां ऐं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं असांजूं इहे आहिनि त असां जॾहिं कंहिं बि मौज़ूअ ते ॻाल्हाईंदा आहियूं त इहो असांजो रहंदो आहे त असां बहितर खां बहितर नमूने सां सम्झी सघूं, बहितर सां बहितर नमूने सां पढ़ी सघूं ऐं इन्हनि शयुनि खे अॻिते वठी सघूं। मां अॼु जो ॻाल्हियूं आहिनि इहे तव्हांखे मां मिसालनि सां सम्झाईंदुमि ऐं मिसालनि सां ॿुधाईंदुसि त इहे शयूं छा आहिनि। लोक कहाणी छा आहे? ठीकु आहे, अचो त असां पंहिंजे मौज़ूअ जे तरफ़ वधूं था ऐं जेको मौज़ू असांजो आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे। लोक कहाणी। लोक लफ़्ज़ जी माना खां शुरू कयूं। लोक लफ़्ज़ जी माना ई आहे आम माण्हू, माना उहे कहाणियूं जेके आम माण्हुनि शुरू कयूं, जेके आम माण्हुनि जे वाता चवराई वयूं या जेके आम माण्हुनि कुझु ॻाल्हियूं कयूं आहिनि, असां अॼु उन जो ज़िक्र था पिया कयूं ऐं उन खे जेको आहे सो हलाईंदा रहंदासीं त जीअं असांखे ख़बर पवे त इहा आहे छा ऐं कहिड़ी रीत इहा अॻिते वधंदी रही आहे। असां वटि केतिरियूं ई लोक कहाणियूं आहिनि। असां सिंधी अदब में डॉक्टर नबी बख्श खान बलोच जेको कमु कयो आहे लोक अदब ते, उन ई मां जेको आहे सो 7 जुल्द पूरा लोक कहाणियुनि ते आहिनि ऐं उन खां अलावा ॿियूं बि केतिरियूं ई लोक कहाणियूं आहिनि जेके असांखे मिलनि थियूं, पर इन्हनि खे अलॻि अलॻि विरायो वियो आहे। हिकिड़ियूं ॾंद कथाऊं आहिनि, हिकिड़ियूं जेको आहे सो शहज़ादनि जूं, देवनि जूं, परियुनि जूं, जिननि जूं कहाणियूं आहिनि ऐं ॿियूं वरी जेको आहे सो ॿारनि जूं आखाणियूं आहिनि। इन्हनि सभिनी शयुनि खे वरी जिननि खां पोइ वरी इन खां पोइ वरी जेको आहे सो असां वटि पखियुनि जूं कहाणियूं बि आहिनि, पखियुनि जूं आखाणियूं बि आहिनि जिन में जानवरनि खे अहम किरदारु अदा कयो वियो आहे। इहे सभु जूं सभु अॼु असांखे पंहिंजे में सम्झंदासीं ऐं पढ़ंदासीं त इहे सभु शयूं छा आहिनि ऐं असांखे कहिड़ी रीति अॻिते वधणो आहे। उमेद थो कयां त अॼोके लेक्चर खां पोइ तव्हांखे इहे मुंझारो कोन रहंदो त किसो छाखे थो चइजे ऐं दास्तान छा थो चइजे, आखाणी छा आहे, ॻाल्हि छा आहे। अचो असां अॻिते वधूं था। पहिरीं लोक कहाणी छाखे थो चइजे। हाणे सभ खां पहिरियों जेको असां आया आहियूं इहो चवंदो आहे लोक कहाणी छाखे थो चइजे। लोक कहाणी, लोक कहाणियूं लोक अदब जो निहायती अहम भाङो आहिनि। लोक अदब इंसानी नफ़्सियात ऐं इब्तिदाई एतिक़ादनि जे आसारनि जो नतीजो आहे, आईनो आहे। मिसाल, हीअ जेके लोक कहाणियूं आहिनि न, इहो सिर्फ़ु हिकु आम ॻाल्हि कान्हे का, आम कहाणी कान्हे का, पर दरअसल इहे लोक अदब जो जेको असां वटि तमामु घणो वसी अदब आहे, आम माण्हू आहे, उन आम माण्हूअ जे जेको आहे सो तमामु घणो सरमायो आहे, उहो सरमायो असां ताईं पुॼे थो ऐं उन सरमाए जे बुनियाद ते असां चऊं था त इहा जेको आहे आहे अहम निहायत अहम भाङो आहे। लोक अदब इंसानी नफ़्सियात ऐं इब्तिदाई एतिक़ादनि जे आसारनि जो आईनो आहे। हिते लॻो आहे नफ़्सियात, इंसान जी नफ़्सियात खे सम्झी करे या उनखे सम्झाए जे बुनियाद ते इहे लोक कहाणियूं आधारियूं वयूं आहिनि या लोक कहाणियूं चयूं वयूं आहिनि या लोक कहाणियूं लिखियूं वयूं आहिनि। छाकाणि त इब्तिदाई इंसान जेको हुयो उहो पंहिंजो पाण खे अञा नवां सिखियो हुयो, उन्हनि खे को शऊर एतिरो कोन हुयो जो उन सम्झे सां करे सघनि। तंहिंजे करे इहे लोक कहाणियूं उन आसार क़दीमा जा अवाइली इंसाननि जूं असां वटि यादगिरियूं आहिनि त उन ज़माने में इंसान ईअं सोचींदो हुयो, अहिड़े नमूने सां सोचींदो हुयो ऐं इन जी फ़िक्र या फ़िक्रात हेसि ताईं पुॼंदी हुई। इन्हनि शयुनि खे आहिस्ते आहिस्ते सां अॻिते वधंदा हलंदासीं ऐं इनखे सम्झंदा हलंदासीं। लोक कहाणियुनि में इंसान ज़ात जे ॿालापण जा उहिञाण मौजूदु आहिनि, यानी इंसान पहिरियों सोचणु कीअं शुरू कयो, उनखे कीअं जेको आहे सो सम्झ में आई ॻाल्हि, जीअं सम्झ में ईंदी वई तीअं हू उनखे बयानु कंदा विया, अहिड़ी रीति उनखे ॾींदा विया। मिसाल जे तौर ते ही जेके बि कहाणियूं असां वटि आहिनि उहे
इब्तिदाई आहिनि। जीअं क़दीम दौर में इंसान जेको असां वटि रहंदो हुयो उहो गारनि में रहंदो हुयो, गारनि मां निकिरी करे उहो ॿाहिरि निकितो आहे। ईअं ई इंसान जो जेको हीअ का तरक़ी तरवीज आहे उहा बि अहिड़ी रीति वधी आहे ऐं अॻिते वधंदी रही आहे, जंहिंखे असां चऊं था त इहो इंसान ज़ात जे बालापण जा उञा, यानी इंसान ज़ात जेको पैदा थियो आहे उहो आहिस्ते आहिस्ते वधियो वीझो आहे ऐं उन जे ज़हन में, सोच में, सम्झ में ऐं फ़िक्र में जेके ॻाल्हियूं आयूं आहिनि उहे उन्हनि खे ईअं बयानु कंदो वियो आहे। इहे लोक कहाणियूं कॾहिं जूं आहिनि, कंहिं चयूं आहिनि, कंहिंजे लाइ चयूं आहिनि, असांखे का ख़बर कान्हे का, पर इन्हनि जूं रिवायतूं मिलंदियूं रहंदियूं आहिनि, इन जूं ॻाल्हियूं मिलंदियूं रहियूं आहिनि ऐं इन्हनि खां बयानु करण वारा मिलंदा रहंदा आहिनि, जंहिंजे करे असां वटि इहे शयूं अॼु ताईं मौजूदु आहिनि। कुझु अहिड़ा किसा, अहिड़ियूं कहाणियूं आहिनि जेके असांजे पंहिंजे समाज सां वाबस्ता आहिनि, बल्कि इहे आहे दरअसल आहे समाज जेको असांजे तव्हांजे साम्हूं हले थो। उन वक़्त में उहे इंसानी किरदार न करे सघंदा हुआ त उहे माफ़ूकुल फितरत जेके किरदार हुया उन्हनि किरदारनि खे आॾो रखी उहे दास्तान या कहाणियूं लिखंदा हुआ या ॿुधाईंदा हुआ हिक ॿिए खे। लोक कहाणियुनि में अकुल जी बलूगत ऐं जवानीअ खां अॻु वारे दौर में वहम ऐं विसविसा, सवण ऐं संसा, मंत्र ऐं मंतर, सगा ऐं धागा, देव ऐं परियूं, जिन ऐं ॾाइणियूं इंसान ज़ात जे काइनात जा सबब आहिनि। इहे जेके बि आहिनि शुरूआती जेके बि इंसान हुया कहाणियूं आहिनि उन्हनि में अकुल जी बलूगत यानी अकुल जीअं जीअं वधंदो वियो आहे, सोच जीअं जीअं वधंदी रही आहे, फ़िक्र जीअं जीअं वधंदो रहियो आहे, उन फ़िक्र जे बुनियाद ते, उन सोच जे बुनियाद ते असां सम्झूं था ऐं चऊं था त इहे जेके उहे कहाणियूं आहिनि जॾहिं इंसान हिक ॿिए खे सुञाणणु शुरू कयो ऐं वधणु शुरू कयो ऐं सोच खे सम्झ खे वधाईंदो रहियो आहे त उहे अॻिते वधंदा रहिया आहिनि ऐं उन जी बुनियाद ते इंसान सां जेका अॼोकी जेका काइनात आहे उहा उन जो नतीजो आहे। सवण हुआ, वसवसा हुआ, मंडर हुआ, कहिड़े नमूने सां भरम हुयो, संसो हुयो, उहो इंसान ते छायलो, छाजो जिननि जो, देवनि जो, भूतनि जो, परियुनि जो, कहिड़ी रीत हुयो, इहे जिन, देव, परियूं, ॾाइणियूं, धूतियूं केरु हुयूं, इहे सभु इंसान ज़ात जी सोच हुई, फ़िक्र हो ऐं उन सोच में ईंदड़ हुआ त मिसाल जे तौर ते ज़िलज़िलो अची वियो, गजगोड़ अची वियो या जेको आहे सो झुड़ अची वियो, मींहुं अची वियो, सुहाई राति अची वई, थधिकार वारी राति अची वई, इहे सभु उञाण हुआ, इहे सभु निशानियूं हुयूं उन्हनि जे लाइ त जेको आहे सो ओचितो ज़िलज़िलो अची वियो, सॼी धरती लुॾी वई, इहो छा थियो, को वॾो देव अची वियो जेको धरतीअ खे हिलाए छॾियईं, उहो देव हुयो जंहिं हिन खे हिलाए छॾियो। ईअं ई वरी जिन, वरी परियूं, वरी जेका इहे माना मुख़्तलिफ़ किरदार आहिनि इन्हनि कहाणियुनि जा जेके असांखे मिलनि था ऐं इनखे लोक कहाणी चइबो आहे, छाकाणि त लोक कहाणी में कंहिं हिकु फ़र्द जी कहाणी न हूंदी आहे, कंहिं हिकु माण्हू जी कहाणी न हूंदी आहे, उहा सॼे समाज जी कहाणी हूंदी आहे। उनखे सॼो समाज हिकु हंधि ॾिसंदो रहंदो आहे ऐं उन समाज मां वाबस्ता असां तव्हां ऐं उन ज़माने जो ऐं अॼोको समय जो सभु जा सभु समाज मौजूदु आहिनि। जीअं क़दीम दड़नि भिड़नि में आगाटे दौर जा उहिञाण मौजूदु आहिनि, तीअं ई लोक अदब में आगाटियुनि तहज़ीबनि ऐं तमदन जा आसार मुतफ़िन आहिनि। असां वटि जीअं ॾिसूं था मुंहं जो दड़ो आहे, कांगो जो दड़ो आहे, रनी कोट आहे या ॿिया जेका आहिनि हड़प्पा आहे, इहे सभु जा सभु जेका आहिनि आगाटे ज़माने जा, आगाटे दौर जा असां वटि उहिञाण आहिनि, निशानियूं आहिनि त कंहिं ज़माने में हिते का तहज़ीब हुई। चऊं था असां उन ते तहक़ीक़ कयूं था, असां उन ते रिसर्च कयूं पिया था, असां उनजे पंहिंजे अकुल, पंहिंजे सम्झ ऐं पंहिंजे इल्म जे बुनियाद ते उन्हनि खे खोटियूं पिया था। बंभोर मां हीअ असांखे ठिकियूं लधियूं आहिनि, कांगो जे दड़े मां असांखे हीअ ठिकियूं लधियूं आहिनि, का मुंहं जे दड़े मां असांखे इहे निशान मिलिया आहिनि ऐं जेको आहे वरी सां रनी कोट मां असांखे हीअ दीवार मिली आहे। अहिड़ी रीत बिल्कुलु अहिड़ी रीत असांजो जेके लोक कहाणियूं आहिनि इन्हनि में असांजी आगाटी तहज़ीबनि जा तहज़ीब ऐं तमदन जा आसार मौजूदु आहिनि। तहज़ीब जेका असांजी रहणी कहणी आहे, उनखे तमदन जेको असां उन ज़माने खां हिन ज़माने ते कीअं पहुता आहियूं, उहे सभु जा सभु रहणी कहणी जा उहिञाण आहिनि। हाणे जॾहिं असां उन्हनि खे खोटींदासीं, असां उन्हनि खे जांचण जी कोशिशि कंदासीं, जॾहिं असां उन्हनि खे ॻोल्हींदासीं त असांखे नज़र ईंदो त उन वक़्त जे जेको इंसानु हुयो उहो न सिर्फ़ु जेको आहे सो रहंदड़ हुयो पर सोचींदड़ बि हुयो। उनजी सोच में बतदरीज फ़र्क़ु ईंदो वेंदो हुयो ऐं उहो बलूगत में आहिस्ते आहिस्ते वधंदो वियो पिए ऐं उन्हनि पंहिंजूं
असां वटि ताईं जेके ॻाल्हियूं पहुतियूं, छाकाणि त लोक कहाणी जेका आहे कंहिं हिक हंधि लिखियल कान हुई। इहा मां ॿुधाई तव्हांखे, तव्हां ॿुधाई कंहिं ॿिए खे, ॿिए ॿुधाई कंहिं टे ॿुधाई कंहिं चौथे खे, माना सीना बसीना ॻाल्हियूं असां ताईं पहुतियूं आहिनि। जॾहिं का सीना बसीना ॻाल्हि पहुचंदी आहे, ॻाल्हि ठीकु आहे, जॾहिं का असां वटि सीना बसीना ॻाल्हि पहुचंदी आहे, माना मां तव्हांखे ॿुधाई, तव्हां कंहिं ॿिए खे ॿुधाई, ॿिए खे टे खे ॿुधाई, त उनखे में वधारो बि ईंदो आहे। आम ॻाल्हि आहे, मां तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां त तव्हां उन खे वरी अञा वधी करे ॿुधाईंदो, यानी कि मुंहिंजा लफ़्ज़ त कोट कंदो ई कंदो, पर उन में तव्हां थोरो इज़ाफ़ो कंदो। तव्हां वरी उहा ॻाल्हि कंहिं ॿिए खे चवंदो त ॿुधायो वञी, त उन में अञा वधीक जेको इज़ाफ़ो थी वेंदो। ऐं ईअं ई असांजी लोक कहाणियुनि में बि थियो आहे त जेके बि असां वटि किस्सा या दास्तान मिलिया आहिनि, उन्हनि में वाधारो सुधारो ईंदो रहंदो आहे। रिवायतूं आहिनि, किन रिवायतुनि में कहिड़ी आहे त किन रिवायतुनि में कीअं आहे, इहे असांखे मिलंदा रहिया आहिनि। ठीकु आहे, उमेद थो कयां त तव्हांखे इहे शयूं सम्झ में ईंदियूं रहंदियूं हूंदियूं। लोक कहाणियूं हर इंसानी ग्रूह जे लोक कहाणियुनि में मख़सूस भरमनि ऐं वसवसनि, रस्मुनि ऐं रीतुनि, नफ़सियाती लाड़नि ऐं समाजी रुझाननि जा आगाटा आसार मिलनि था। मां तव्हांखे मथे इहा बयानु करे आहियां, उनखे वरी सां कयो आहे त इंसानी भरम छा आहे। जिन ईंदो, देव ईंदो, असांखे खणी वेंदो, परियूं ईंदियूं असांखे बचाए छॾींदियूं, या परियूं अची जेका सो रांदि खेॾंदियूं, या जेको सो हिकिड़ी उड़न खटोलो ईंदो। इहे सभु जा सभु असांजे इंसानी सोच जा जेको आहे सो महवर आहिनि, जंहिंखे हिते चइजे थो त इहे लोक कहाणियूं आहिनि, अवाम जूं कहाणियूं आहिनि, माण्हुनि जूं कहाणियूं आहिनि, जेके असांखे सभु मिलनि पवंदियूं। लोक कहाणियुनि ज़रिए ई असांखे ज़हनी निशोनुमा जा निशान नज़र अचनि था। जीअं जीअं इंसानु अॻिते वधंदो वियो आहे, जीअं जीअं इंसानु तरक़ी कंदो रहियो आहे, जीअं जीअं समाज तरक़ी कंदो रहियो आहे, त असांखे उन समाज में इहे शयूं बि नज़र अचनि थियूं त उन पंहिंजी सोच में, पंहिंजी ज़रूरत में, पंहिंजी हिमत में ऐं पंहिंजो पाण में तब्दीलियूं ॾिठियूं ऐं उन तब्दीलियुनि खे तब्दील कंदा रहिया आहिनि। अहिड़ी ई रीति इहे सभु जा सभु हुञाण असांखे पंहिंजे इन्हनि आसार क़दीमा वारी जेके लोक कहाणियूं आहिनि, उन लोक कहाणियुनि मां मिलनि था पिया। लोक कहाणियूं कॾहिं ठहियूं ऐं कीअं ठहियूं बाबति इहो हिकु मामिलो कोन्हे को। हिकिड़ो लोक कहाणियूं इंसानी तारीख़ वारे गुज़िरियल दौर में ई सिरजियूं ऐं समायूं ऐं उन्हनि जी सिटाव ऐं सॼे करण में हिसो वरितो आहे। लोक कहाणियूं इंसानी तारीख़, छाकाणि त इन्हनि में सोच जेका आहे, सम्झ जेका आहे, अक़्ल जेको आहे, फ़िक्र जेको आहे, या समाज जेको आहे, उहो असांजो पंहिंजो ई आहे, असांजे इंसानी समाज जो ई आहे। उन इंसानी समाज जो ई आईनो आहे। इन जे करे चऊं था त लोक कहाणियूं जेके आहिनि उहे इंसानी तारीख़ वारे गुज़िरियल दौर में ई सिरजियूं ऐं समायूं आहिनि ऐं सिटाव ऐं सॼे कण में हिसो वरितो आहे। मां जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो, उन्हनि में वरी जेको तब्दीलियूं ईंदियूं रहियूं असांजे भरमनि में, असांजे सेंसनि में, ऐं असांजो जेको वहम हुया ऐं सवण साठ जेके हुया, उन्हनि में तब्दीलियूं ईंदियूं आहिनि। लोक कहाणी इत्तफ़ाक़ सां कंहिं वहम ऐं वसवसे, समाजी सिलसिले, ज़ाती कारनामे या कंहिं ख़ासि वाक़े सबबा ॻाल्हि जो ॿिज पियो, थुॾो लॻो ऐं सिलो अंगूरियो, पोइ कंहिं हिकिड़े उन जी चौधारी सफ़ाई करे उनखे उन सले खे निर्वार कयो, कंहिं भाण जी बुकी ॾिनी त कंहिं उनखे पाणी ॾिनो। अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ माण्हुनि जी मदद सां इहो सिलो ॾींहों ॾींहुं वधंदो रहियो आहे। कंहिं हिकु भिट ते मथे पाणी वसे थो, मींहुं वसे थो, मींहुं हिकु जॾहिं हिकिड़े हंधि वसंदो आहे, उन मींहुं वसण खां पोइ उहो पाणी जेको मथां ते वसियो मींहुं, उहो मथां ते वसंदो, कंहिं हिकु जेको जबल खे ॾारींदो, जबल खे ॾारे करे हेठि पहुतो, हेठि पुॼी करे कंहिं जेको टकर ते आयो, टकर ते अची गॾु थी वियो, उते को जेको आहे सो ॿूटो या वणु जेको आहे उहो पोखिजी निर्वार थियो। ईअं ई इहा लोक कहाणी आहे असांजी, जेका असांजे तव्हांजे साम्हूं आहे त इन लोक कहाणीअ खे कंहिं हिकु माण्हू नाहे सर्जियो, कंहिं हिकु फ़र्द नाहे सर्जियो, कंहिं हिकिड़े जेको आहे सो कहाणीकार नाहे सर्जियो, कंहिं हिकिड़े
जेको आहे सो नावल निगार या समाजी फ़र्द नाहे सघिजो। इहा सभिनी जी हिकु गॾियल कहाणी आहे, हिकु गॾियल जेको आहे सो कारनामो आहे जेको असांखे तव्हांखे सभिनी खे हिकिड़े हंधि नज़र अचे पियो। ऐं अॼु उन में रस चस या कहाणी या किरदार जेके बि असांखे नज़र अचनि था उहे असांजे पंहिंजो ओलड़ो आहे। असां कीअं सोचींदा हुआसीं, असां कीअं तरक़ी कई आहे, असां कीअं वधिया आहियूं, असां कीअं जेको आहे सो हिन दर्जे ते पहुता आहियूं। लोक कहाणी हिकु फ़क़ीर जी गोदड़ी आहे। ॿिए नमूने से जेका आहे असां चऊं था त लोक कहाणी जेका आहे हिकिड़े फ़क़ीर जी गोदड़ी आहे। छाकाणि फ़क़ीर जी गोदड़ी जेका हूंदी आहे उन गोदड़ीअ में इहो नाहे पहुचंदो फ़क़ीर त केरु छा थो विझे। को ईंदो उन में जेको आहे सो ख़ैरात हुजे, को अन्न ॾींदो, को कणिक ॾींदो, को चांवर ॾींदो, को बाजर ॾींदो। माना हर हिकु पंहिंजे नमूने जी का न का उन फ़क़ीर जी गोदड़ी में शइ विझंदा वेंदा ऐं फ़क़ीर जो जेको दान जेको आहे सो वधंदो वेंदो। ईअं ई असांजी लोक कहाणी आहे, ईअं ई असांजी लोक कहाणी आहे। ऐं इन लोक कहाणीअ में बि जंहिं जीअं जेको जेतिरो आयो आहे उन्हीअ खे जेको आहे सो पंहिंजे तरफ़ां पंहिंजो हिसो मिलाईंदो रहियो आहे ऐं पंहिंजे वक़्तु पंहिंजी सोच पंहिंजे आधार ते उन में तब्दीलियूं बि ईंदियूं रहियूं आहिनि। जीअं जीअं अॻिते समाज हूंदो वियो उन में तब्दीलियूं ईंदियूं रहियूं आहिनि। लोक कहाणियुनि में के किरदार अलबत अहिड़ा आहिनि जिन जे तख़य्युल जी इब्तिदा खे दौरनि वारे तक़सीम करे सघिजे थो। इब्तिदा खे बि इब्तिदा वारे दौरनि में तक़सीम कयो आहे जेके तख़य्युल जे लिहाज़ खां असांजे ख़्याल में जेके शुरूआती किरदार आहिनि उन्हनि किरदारनि खे असां कहिड़ी रीति उन्हनि खे जेको तक़सीम कयूं था, विरायूं था। उहे किरदार कहिड़ा आहिनि जेके असां वटि लोक कहाणियुनि में अक्सर मिलंदा रहनि था। शहज़ादा, शहज़ादियूं, देव, परियूं, जिन, ॾाइणियूं, धूतियूं, पखी, जानवर, हिरण, इहे सभु जा सभु असां वटि मिलंदा जेके असांजे हेठि लिखियल आहिनि। देव, परियूं, जिन वग़ैरह किरदार इंसानी तारीख़ जे अवाइली दौर जो यादगार आहिनि। इहे टे किरदार अहिड़ा किरदार आहिनि जेके इंसान तारीख़, इंसान जेको सोचे पियो, जेको सम्झे पियो, जेको फ़िक्र करे पियो या उनजे जेको ज़हन में या वहम गुमान में जेके शयूं हुयूं उन जे बुनियाद ते माना देव, परियूं ऐं जिन इन्हनि टिनी किरदारनि खे जेके ग़ैर बशर किरदार आहिनि, जेके इंसान सां ताल्लुक़ नथा रखनि पर इंसान जे ज़हन सां ताल्लुक़ उनजो ज़रूरु आहे, इंसान जी सोच सां उन ताल्लुक़ ज़रूरु आहे। कीअं उन इंसान जी सोच सां ताल्लुक़ आहे, कहिड़े नमूने सां आहे, अचो त असां इन ते बि ॻाल्हायूं था। देवनि खे छा थो चइजे? सिज, चंड, बाहि ऐं पाणी जेके आहिनि इहे असां हाणे ॼाणियूं था त इहे जेके सिज, चंड, बाहि ऐं पाणी आहिनि उहे असांजे लाइ ज़रूरी आहिनि। सिज सां रोशनी मिले थी, चंड सां हवा मिले थी, बाहि पचाइण जे लाइ ऐं पाणी असांखे जियाबो। ठीकु आहे, पर अवाइली इंसान इनखे देवता करे मञींदा हुया। इहे असांजो सिज जेको आहे देवता आहे, चंड असांजो देवता आहे, बाहि असांजी देवता आहे, पाणी असांजो देवता आहे। छाकाणि त उन्हनि खे इहा ख़बर कोन हुई इहे सिज, चंड, बाहि ऐं पाणी वग़ैरह जेके बि आहिनि इहे शयूं इंसानी भलाईअ जे लाइ आहिनि। पर जॾहिं सिज रोशनी तेज़ खे छींदो हो, तपिश करे छॾींदो हो त इंसाननि खे तपिश तमामु घणी थींदी हुई त उहे चवंदा हुआ त हीउ को देवता आहे, असां सां नाराज़ थी पियो आहे, असां सां काविड़जी पियो आहे त हीउ जेको हो कयो आहे। वरी चंड कॾहिं उभरंदो हुयो त कॾहिं जेको सो ग़ाइब थी वेंदो हो त चवंदा हुआ त अहिड़े नमूने सां इन चंड जी खे बि जेको आहे देवता करे मञियो। बाहि जेका इंसानी समाज में इन्हनि खे जेको आहे साड़े छॾींदी हुई, भस्म करे छॾींदी हुई, त ईअं ई इन्हनि खे उन्हनि बि इहो ई ॼातो त बाहि बि असांजी देवता आहे, इन खे बि असांखे पूॼणु घुरिजे। ऐं अहिड़ी रीति पाणीअ खे बि उन्हनि देवता करे ॼातो आहे। ॿिए नंबर ते जेके शयूं अचनि थियूं से आहिनि गजगोड़, मींहुं ऐं तूफ़ान। हाणे इन्हनि खे मथियां उन्हनि खे देव करे या देवताऊं करियूं ऐं हिननि खे असां उन्हनि खे वरी कयो अचे देव, मथियां देवता, ॿिया नंबर ते देव। हाणे इन गजगोड़ छा हुयो का हुननि खे ख़बर ई कोन पई। जॾहिं हिकु वॾो गजगोड़ थियो, मींहुं थियो, सॼो आसमान लरज़ी पियो ऐं मींहुं वसणु शुरू थी वियो त हुननि चयो इहो बि को असांजो देवता आहे, देव आहे जेको वॾो अचे थो ऐं उन्हनि में जे लिहाज़ खां असां ते आफ़तूं अचनि थियूं, असां ते ज़ुल्म थियनि था, असां ते जेको आहे सो कहर थियनि था, इहे इन्हनि जे करे थियनि था। ऐं तूफ़ान जेके अचनि था तूफ़ाननि जे करे इहे इंसानी सोच हुई। इंसानी सोच हितां खां वधंदी करंदी आई ऐं उन्हनि पंहिंजे मन में हिकिड़ियूं कहाणियूं जोड़ींदा विया ऐं कहाणियूं या लोक कहाणी जेके कथाऊं जेके आहिनि उहे ठाहींदा विया ऐं इन्हनि खे देवता, देव
ऐं सुहाई रात वरी परियूं माना हिकु ख़ूबसूरत पल हिकु ख़ूबसूरत मंज़र ॾेखारींदड़नि खे मञियो वियो त हीअ सुहाई राति जेका हुई उहा हिकु परी वांगुरु हुई परी जेका असांजे ख़्यालनि में अचे थी ऐं असांखे जेको आहे सो ख़ूबसूरत मंज़रनि मां गुज़ारे थी वञे अहिड़ी रीति इहे वरी हिकिड़ा अलॻि अलॻि उन्हनि जा भरम हुया संसा हुया सोण ऐं साठ हुया जेके असांखे इन लोक कहाणियुनि में मिलंदा रहनि था। जादूगर जादूगराणियूं ऐं ॾाइणियूं इहे बि लोक कहाणी जे इब्तिदाई किरदारनि मां आहिनि जेके असांखे पर इहा हाणे जेके इहे किरदार आहिनि इहे वरी इंसान ऐं इंसानी समाज सां ताल्लुक़ रखंदड़ आहिनि। जादूगर केरु थींदो को इंसान ई हूंदो जादूगराणी केरु हूंदी का इंसान ई हूंदी ॾाइण बि जेको सो इंसान ई आहे जेका राति जे वक़्त में अची करे कंहिंजो हियांव या खाई वेंदी हुई या करे वेंदी हुई। अहिड़े नमूने सां बादशाह ऐं वज़ीर शहज़ादा ऐं राणियूं इहे बि इंसानी समाज जे इर्तिक़ा जा जीअं जीअं इंसान अॻिते वधंदो रहियो तरक़ी कंदो रहियो इर्तिक़ा कंदो रहियो एवोल्यूशन ईंदो वियो ऐं इहे हाणे जेके इहे किरदार आहिनि इहे असांखे गॾु रहण वारे ज़माने खां मिलनि था त इंसान ग़ारनि मां निकिरी उन्हनि भरमनि मां उन्हनि संसनि मां ऐं उन्हनि जेको सो जेके देव ऐं देवताउनि वारा हुया उन्हनि खां निकिरी करे हाणे अहिड़े समाज में अची पहुता हुया जंहिंमें ख़बर हुई त हीउ बादशाह आहे हीउ हिकु समाज आहे इन सॼे समाज जो जेको संभालींदड़ आहे इहो हिकिड़ो हीउ बादशाह हुआ हीउ वज़ीर आहे हीअ राणी आहे हीअ शहज़ादियूं आहिनि इहे असांखे वरी इंसानी किरदारनि में मिलनि था पिया। इहे सभु जा सभु लोक कहाणियुनि में ऐं लोक किरदारनि में मिलनि था ऐं इहे लोक कहाणियूं वरी छो सर्जियूं वयूं ऐं छाजे लाइ थियूं इन्हनि जे हिकिड़ी पोयां हिकु ॿी कहाणी बि आहे हिकु ॿियो मंडर बि आहे उहो मंडर इहो बि थी सघे थो मुमकिन आहे जेको त अॼोके इंसान खे बि जेका आज़ादी हासिल आहे त हू कंहिंजे ख़िलाफ़ कुझु बि ॻाल्हाए सघे थो त चवण में आयो आहे त पुराणे ज़माने में इहे ॻाल्हियूं ईअं बि हूंदियूं त बादशाहनि जे ख़िलाफ़ वज़ीरनि जे ख़िलाफ़ शहज़ादनि जे ख़िलाफ़ राणियुनि जे ख़िलाफ़ जेको ॻाल्हाईंदो बि हुयो त उन खे माराए छॾींदो हो त जंहिंजे करे त वरी उन्हनि आखाणियुनि में कहाणियुनि में या लोक कहाणियुनि में इंसानी समाज जे किरदारनि बजाए उन्हनि जानवर या धूतियूं ॾाइणियूं या अहिड़ा ॿिया समाजी किरदार खणी आया जिन मां असांखे इहो मालूम थिए थो त इहे सभु जा सभु किरदार जेके आहिनि उहे इंसान सां बदी ऐं ख़राबी चङाई ऐं भलाईअ जे मुतलिक़ असांखे ॼाण ॾींदा रहनि था। लोक कहाणियुनि जा कोहना किरदार हाणे असां जेको पहुता आहियूं मथे त एतिरो बयानु करे आयासीं पर हाणे असां उन्हनि कोहना किरदार कोहना माना क़दीम उहे क़दीम जेके किरदार आहिनि उन्हनि किरदारनि बाबति बि कुझु ॼाण वठंदासीं हलंदासीं त जीअं असां ख़बर पइजी सघे त जेको असांखे लोक कहाणी जा किस्सा हुया आखाणियूं हुयूं त उन्हनि में सम्झण में आसानी थी वेंदी त इहो किस्सो छो आहे हीअ दास्तान छो आहे हीअ ॻाल्हि छो आहे ऐं हीअ आखाणी छो आहे। ठीकु आहे न इन जे करे मां पहिरियों इन्हनि शयुनि खे वाज़े पियो कंदो वञां त जीअं असां अॻिते हली इन शइ में असांजो मुंझारो न थिए वरी बि त हाणे आखाणी कहिड़ी आहे कहाणी कहिड़ी आहे लोक कहाणी कहिड़ी आहे किस्सो कहिड़ो आहे दास्तान कहिड़ो आहे। ठीकु आहे लोक कहाणियुनि में देवनि ऐं पीरनि जिन्ननि देवनि ऐं परियुनि हिते पीरनि लिखिजो आहे देवनि ऐं परियुनि जिन्ननि ऐं जादूगरनि ॾाइणियुनि ऐं धूतियुनि वारा तख़य्युल इंसान जे वहम ऐं वसवसनि जा आॻाटा उनसर आहिनि ऐं इन लिहाज़ सां इहे कहाणियूं जा क़दीम या कोहना किरदार आहिनि। इहे जेतिरा बि किरदार आहिनि उहे सभु जा सभु इंसान जे तख़य्युल जा इंसान जे ख़्याल जा इंसान जे सोच जा इंसान जे सम्झ जा ऐं इंसान खे जेके ज़हन में आयो थिए उन ज़माने जा किरदार आहिनि। हाणे इहे किरदार केरु हुया देव वॾो माण्हू परियूं जेके चङाई कंदियूं जिन्न जेके लिकी करे ॿियाई करे जेको ॻाल्हियूं कंदा आहिनि या ॿुधंदड़ हूंदा आहिनि ईअं ई जादूगर वरी जेके असां ते मनरू कंदा आहिनि या असां ते जेके ॻाल्हियूं हलाईंदा आहिनि ॾाइणियूं वरी उहे जेके राति जे वक़्त में उथी वञनि इंसानी समाज मां ऐं वञी करे कंहिं ॿिए जो हियांव खाईंदड़ हुजनि या दिलियूं खाईंदड़ हुजनि उन्हनि खे चयो वञे ऐं धूतियूं वरी उहे अहिड़ियूं पोड़ियूं औरतूं या मकार औरतूं जेके समाज में असांखे अॼु ताईं मिलंदियूं रहनि थियूं पर उन ज़माने में असांजो तख़य्युल हुयो ख़्याल हुयो सोच हुई सम्झ हुई त इन लिहाज़ खां इन्हनि खे इहो ॼाणायो वियो ऐं इहो ॿुधायो वियो आहे त इहे ख़्याल या किरदार जेके आहिनि असांखे इन्हनि लोक कहाणियुनि में मिलनि था। हर गुरूअ जी लोक कहाणियुनि में इंसान जी
जेको वहम ऐं वसवसन ऐं मथां इन गुरू जे समाज जे वीचारनि ऐं क़दरनि रीतनि ऐं रस्मनि जो रंग चढ़ियल आहे। जेके बि लोक कहाणियूं आहिनि उन्हनि में जेतिरा बि रंग चढ़ियल आहिनि उहे सभु जा सभु लोक कहाणियुनि जा ऐं लोक दास्ताननि जा या इंसानी समाज जो चढ़ियल आहे। इन जे करे असां चऊं था त इहे जेके किरदार आहिनि इहे इंसान या असांजे इंसानी समाज सां वाबस्ता आहिनि ऐं उन्हनि जे मथां जेको समाजी असरु आहे उन खे ई वाज़े कयो वञे थो। देवनि, परियुनि, जिन्ननि, जादूगरनि ऐं ॾाइणियुनि जूं ख़ुसूसियतूं कहिड़ियूं आहिनि उहे असांखे हिते आहे ॿुधायो वियो त सूरतूं मटाइणु, उॾामणु या ग़ाइब थी वञणु। हाणे इहे ख़ासि किस्सनि में दास्ताननि में ईअं थींदो रहंदो त सूरतूं मटाइणु या ग़ाइब थी वञणु इहो इन्हनि में ख़ासि हूंदो। कंहिंमें देवनि में, परियुनि में, जिन्ननि में जेके हाणे मख़सूस किरदार आहिनि असां उन्हनि मख़सूस किरदारनि खे चऊं था। देव माण्हू खे अकेलो ॾिसी खणी वेंदा आहिनि। हाणे उहे देव जेके इंसानी समाज जा मुख़ालिफ़ आहिनि। हाणे कीअं कहिड़े नमूने सां छाकाणि त हीअ सोच इंसान खे कीअं आई हूंदी त देव माण्हूअ खे अकेलो ॾिसी खणी वेंदा आहिनि। को इंसान हूंदो, को फ़र्द हूंदो, कंहिं जंग में वियो हूंदो, जंग में उन खे ओचितो को मौत अची वियो हूंदो, वफ़ात थी वियो हूंदो, या को शींहुं आयो हूंदो, को बगड़ आयो हूंदो, या को ॿियो जानवर आयो हूंदो, उहो उनखे खणी वियो हूंदो, वञो वापसि कोन वरियो त उन्हनि ॼातो त को देव आयो, को माण्हू आयो, अहिड़ो को देव आयो, अहिड़ो को ख़्यालु आयो जेको उनखे खणी हलियो वियो ऐं उनखे वापसि जेको आहे सो कोन कयईं ऐं असांजे मोटाए कान ॾिनई। अहिड़े नमूने सां गजगोड़ खे बि उन्हनि ईअं ॼातो। देव उॾामंदा आहिनि। कीअं माण्हुनि जो पंहिंजो ख़्यालु हुयो हिकिड़ो, छाकाणि हिकिड़ो माण्हू नज़र ई कोन आयो या त हुननि जेको आहे सो बादलनि खे हलंदे ॾिठो ऐं बादलनि खे हलंदे जॾहिं ॾिठो त हुननि चयो इहे देव आहिनि जेके उॾामंदा वञनि पिया था। देव सूरत बि मटाईंदा आहिनि। कॾहिं हुननि ॾिठो हूंदो त देव जेको आहे कंहिं उस जी शिकिल में अचे थो असां वटि, कॾहिं उहो देव जेको आहे झुड़ जी शिकिल में अचे थो, या कॾहिं उहो जेको देव जेको आहे उहो बादल जी शिकिल में अॻिते हलंदो पियो थो वञे। इहे सभई सूरतूं या नमूना आहिनि। देवनि जो साहु किन ख़ासि जानदारनि या विथुनि में हूंदो आहे। हाणे इहो बि असां वटि ख़्यालु हुयो त उहे देव जेके आहिनि फलाणे पखीअ खे मारे छॾिबो, फलाणे जेको आहे सो जानवर खे मारिबो, फलाणे हंध खे मारिबो, त इहो जेको आहे सो देव जो साहु ख़तमु थी वेंदो ऐं उहो असां ते ज़ुल्म या ॾाढ असां ते न थींदो। देव 6 या 12 महीना सुम्हनि ऐं जागनि, यानी कि 6 महीना या 12 महीना सुम्हंदा आहिनि या 6 महीना या 12 महीना जागंदा आहिनि। माना इहो छा हुयो? इहो हुयो मौसमनि जो फेरो, मौसमनि जी तब्दीली या मौसम जूं ॻाल्हियूं जेके अवाइली इंसान जे ख़्याल में आयूं हूंदियूं। 6 महीना असां वटि का आफ़त कान थी अचे, 6 महीना असां वटि का बि जेको आहे सो ॾुकर कोन थो अचे, 6 महीना को बि असां वटि तूफ़ान कोन थो अचे, 6 महीना असां वटि को बि मींहुं कोन थो अचे। अहिड़े नमूने सां हुननि इहे पंहिंजे ज़हन सां, पंहिंजे सोच सां ऐं पंहिंजे ख़्याल में इहे शयूं रखियूं त इहे जेके देव आहिनि जेके 6 महीना सुम्हनि था ऐं 6 महीना जागनि था। देव निहायत सघा ऐं ताक़तवर आहिनि। उन्हनि जो इहो बि ख़्यालु हुयो त देव जेतिरा बि आहिनि इहे सभु जा सभु लोग इहे ताक़तवर आहिनि, सघारा आहिनि। असां इन्हनि खे जेको आहे सो कुझु बि नथा करे सघूं। असां इन्हनि में कंहिं बि रीति का बि ॻाल्हि असां कराए कोन था सघूं। देवनि जो लश्कर शहर जो शहर तबाह करे सघे थो। हाणे देवनि जो लश्कर छा, 2-4 लख कर गॾिजी आया, तूफ़ान अची वियो या ज़िलज़िलो आयो त शहर जो शहर तबाह थी वेंदो आहे। ऐं हींअर बि ईअं मुमकिन आहे ऐं थींदो आहे त शहर जो शहर तबाह थी वेंदो आहे। पर देव महिरबान बि थियनि था। माण्हुनि जो ख़्यालु हुयो, सोच हुई, छा हुयो त जॾहिं उनखे ख़बर पई त इहे ककर वसनि बि था, असांखे पाणी बि मुहैया कनि था, या कहिड़े नमूने सां त उन्हनि देवनि जे आॾो मामा मामा चाचा चाचा या के अहिड़ा लफ़्ज़ उचारे करे उन्हनि जे आॾो बीह रहिजे या उन्हनि खे ॿाॾाइजे त उहो असां ते महिरबान बि थी पवंदा आहिनि। इहे सभु ख़्याल जेके आहिनि इंसानी समाज जी पैदावार आहिनि ऐं उन्हनि पंहिंजे पैदावार ऐं पंहिंजे बुनियाद ते इन्हनि सभिनी जे सभिनी ख़्यालनि खे सर्जियो आहे जेके असां हुते हींअर ताईं पंहिंजे लोक कहाणियुनि में या लोक दास्ताननि में असांखे मिलनि था। परियूं ख़ुदि ख़्याल बेपरवाह ऐं चिलविलियूं आहिनि। हाणे जेके हिते परियूं आहिनि उन्हनि परियुनि जी ॻाल्हि ते जेकर असां चऊं था त इहे ख़ुदि ख़्याल परियूं आहिनि ऐं इन्हनि में जेका चिलविलाई आहे उहे अकेलियूं आहिनि ऐं कंहिं क़िस्म जी का बि उन्हनि में जेको आहे सो कंहिंजी काण कढणु कोन्हे का। अहिड़े क़िस्म सां उहे कंहिंजी परवाह कंदड़ कोन्हनि के। परियुनि जी गॾियल
ताक़त देवन खां बि घणी आहे। जॾहिं हाणे इहो उन्हनि जेके लोक दास्तान आहिनि या लोक कहाणियूं असांखे आहिनि उन्हनि मां ज़ाहिर थिए थो ऐं असांखे मिले पियो थो त इहे जेके देव या परियूं आहिनि उन्हनि में सभिनी खां वधीक कहाणी जेका ताक़त मौजूदु आहे। इंसान लाइ परियुनि जी दुनिया अजाइबात जी दुनिया आहे। आम ॾिठो आहे, आम असांखे नज़र ईंदी आहे जॾहिं असां का कहाणी ॿुधंदा आहियूं, का ॻाल्हि ॿुधंदा आहियूं या हातिम ताई ॾिसूं था या क्या ॿिया जेके असां ॾिसूं था त इहे असांजे लाइ हिकु अजाइबात आहिनि त इहे थींदा रहनि था। असांजो आम ड्रामो जेको असां पंहिंजे ज़माने में ॾिसंदा हुआसीं, ऐनक वाला जिन, उन में बि इहे जिन देव परियूं भूत सभु जानवर पखी सभु जा सभु हूंदा हुआ, उन्हनि में क़ैद करे छॾींदा हुआ। इहे छा आहिनि? इहे अवाइली कहाणियूं, अवाइली किस्सा, अवाइली दास्तान आहिनि जेके असांखे पंहिंजे जेको आहे सीना बसीना असां ताईं पहुता आहिनि। असां उन्हनि खे अॼु सम्झूं पिया था। परियुनि जी हिकु बस्ती निंड विलायत आहे जिते सभु को निंड में आहे। परियूं महिलात में गहरी निंड में आहिनि त चौकीदार देव दरवाज़नि ते घूर निंड में सुतल आहिनि। पीरीअ जो महिलात सूं चांदी हीरनि जवाहरनि सां जुड़ियल आहे। माना परियुनि जो जेको महलात आहे, परियुनि जो जेको महलात आहे उहो हीरनि सां, जवाहरनि सां, सोन सां, चांदीअ सां ऐं ॿियनि केतिरनि ई शयुनि सां जड़ियल आहे, माना ठहियल आहे। हाणे असां हिते सम्झूं था त जेका परी जेके असांजे ख़्याल में ईंदी आहे त हिकु उॾामंदड़ परी हूंदी, हिकु ख़ूबसूरत परी हूंदी, उन्हनि परियुनि जा जेके महल हूंदा आहिनि उहे बि ओड़ा ई ख़ूबसूरत ऐं जड़ियल हूंदा आहिनि। इहो बि लोक कहाणियुनि में ई ईंदा आहिनि। परियूं इंसान सां रांदि कनि थियूं। हाणे इहो हिकिड़ो हिते मुअमो हुयो त परियूं जेके आहिनि उहे इंसाननि सां रांदि कंदियूं आहिनि, अॼु ताईं रांदि कंदियूं रहनि थियूं परियूं। असांजे जेको आहे सो ख़्यालनि में, असांजे जेके तसवुरनि में ईंदियूं आहिनि उहो ईअं हूंदो आहे त इहे परियूं जेके आहिनि इहे औरतूं आहिनि। ठीकु आहे, अहिड़ी रीति जेके असांजी कहाणियूं आहिनि उन्हनि कहाणियुनि में बि अहिड़ी रीति इन खे वाज़िह कयो वियो आहे त उहे परियूं जॾहिं राति जो सुबुह थिए थो त उन्हनि जेके मर्द आहिनि उन्हनि जूं ॼंगूं ॿाहूं टोड़े छॾींदा। जॾहिं राति थिए थी त उन्हनि खे जोड़े छॾनि, माना उन्हनि सां हिकु क़िस्म जी रांदि खेॾनि थियूं। इंसान खे परियुनि जे मंत्र ऐं करिश्मनि खां बचण लाइ ॿी परीअ जी तावीज़ या मंत्र जी ज़रूरत आहे। जॾहिं इंसान आहे उन इंसान खे जॾहिं ज़रूरत पए थी उन परीअ जे मंत्र मां बचणो आहे, उन रांदि खां बचणो आहे त वरी ॿी परीअ जो तावीज़ या मंत्र असांखे खपे जेको उन जो तोड़ करे। अकेली परी कंहिं देव जे कब्ज़े में आहे त इंसान उनखे बचाए सघे थो। इहा उनजी सोच, उनजी ख़्याल आहे। जी ख़्याल जे मुताबिक़ कुझु कहाणियूं असां वटि लोक कहाणियुनि में अहिड़ियूं बि आहिनि जेके अकेली परी आहे, कंहिं देव जे कब्ज़े में आहे त इंसान उनखे बचाए सघे थो। जिन्ननि ऐं देवनि वारो दबदबो ऐं दहशत कान्हे। ठीकु आहे, जिन्हनि में देवनि वारो दबदबो ऐं दहशत कान्हे का। हाणे इहा बि हिकु कहाणी में आहे त जिन टियों किरदार, पहिरियों किरदार हो असांजा देव, ॿियों किरदार हो असांजो जेको आहे सो कहिड़ा परियूं, टियों किरदार आहे असां वटि जिन। जिन्हनि में देवनि वारो दबदबो ऐं दहशत कान्हे का। जिन्हनि में परियुनि वारी पुरस्रार ताक़त बि कान्हे का। जिन अकेले सिर करिश्मो करे सघे थो, हा करे सघे थो। जिन जो ॿारु ॼमंदे ॼाम हूंदो आहे। जिन पाण खे कंहिं बि नंढी शइ में लिकाए सघे थो। जिन्हनि जा पंहिंजा मुर्शिद हूंदा आहिनि। इहो असां वटि आम एतिक़ाद बि आहे त इहे सभु जा सभु जेके आहिनि किरदार जेतिरा बि आहिनि जिन्हनि में दबदबो ऐं दहशत असां में मौजूदा ज़माने में हाणे त असां वटि इहे शयूं मौजूदु आहिनि। उन्हनि जो वहशत बि आहे, असांखे अक़ीदो बि आहे, ईमान बि आहे त जिन हैसियत आहिनि, पर उहे अहिड़ी ताक़त, अहिड़ी जेको आहे सो हैसियत कान्हे का जहिड़ी परियुनि खे ऐं जहिड़ी देवनि खे मौजूदु आहे। ठीकु आहे, इहे मथियां कुझु अहिड़ा किरदार आहिनि जेके गैर बशर सां ताल्लुक़ रखनि था। जेके असांजा किरदार आहिनि इहे असांजे गैर बशर सां ताल्लुक़ आहिनि, इहे इंसान ज़ात सां को उन्हनि जो ताल्लुक़ कोन्हे को। जॾहिं त लोक कहाणियुनि में ॿिया बि अहिड़ा किरदार आहिनि जेके आगाटी लोक कहाणियुनि जा अहम किरदार आहिनि, पर उहे इंसानी नस्ल सां ताल्लुक़ रखनि था। अचो त हाणे असां उन्हनि जे तरफ़ अचूं जेके किरदार असांजे इंसानी बसर सां ताल्लुक़ रखनि था। ॾाहिणियूं इहे किरदार इंसानी गुरूह में शामिल आहिनि। मथे बयानु करे आयो आहियां, ॿुधायो आयो आहियां मां तव्हांखे, इहे आदमखोर औरतूं आहिनि। ठीकु आहे, वरी हाणे ॿियो धूतियूं। धूती बिल्कुलु इंसान आहे।
या इंसान जहिड़ी आहे या इंसान या असां ईअं खणी चऊं त हीअ हाणे इंसान जी इर्तिक़ाई जेको आहे सो कहाणी आहे। हाणे इंसान जी सोच जो अॻी लेवल आहे, अॻियों जेको आहे सो ॾाको आहे। जॾहिं इंसान सोचणु शुरू कयो, खोड़ लिखणु शुरू कयो ऐं उन्हनि खे हाणे पंहिंजे समाज मां ॻोल्हे करे अहिड़नि किरदारनि खे आॾो अचण पेश कयो। इहे शयूं आहिनि। धूती बिल्कुलु इंसान आहे। धूती वटि कंहिं करिश्मे या जादूअ जो हुजणु लाज़मी कोन्हे को, छाकाणि त उहो इहे ख़ासियतूं रखंदड़ आहे। धूती हिकु पोड़ी ऐं मकार औरत आहे। धूती लालच में अची कुते कमु करण लाइ तयारु थिए थी। धूती दहा ऐं दौलाब सां मर्दनि जे कामयाबियुनि ते बि पाणी फेरो छॾे थी। इहे सभु जा सभु किरदार जेके आहिनि छा किथे मिलंदा असांखे, असांजी लोक कहाणियुनि में असांखे मिलनि था। ठीकु आहे। मथियां 6 किरदार सिंधी लोक कहाणियुनि जे सिटाव जा मुख्य जुज़ा ऐं आगाटा अंसर आहिनि। इन्हनि मां देव, परियूं, जिन टई गैर इंसानी हयतूं आहिनि। ठीकु आहे। हाणे इहो ज़हन में रखिजो छा इहे बुनियाद ते असां अॻिते वधंदासीं। जादूगर ऐं जादूगरियाणियूं, ॾाइणियूं ऐं धूतियूं इंसानी गुरूह मां आहिनि। मंछाउनि ॿियनि सभिनी में बदीअ सां गॾु भलाईअ जी वसव पिणु मौजूदु आहे। जेके मथियां किरदार आहिनि ऐं हेठियां किरदार आहे, ॿिन्ही किरदारनि में बदीअ सां गॾु भलाई बि असांखे मिले थी। अचो असां हाणे चवंदो लोक कहाणियुनि जा कोन किरदारनि में आख़िरी हिसो जेको आहे उहो आहे जानवरनि जो। लोक कहाणी जो मुख्य किरदारनि में जानवर पिणु शामिल आहिनि। जानवरनि जा किरदार आगाटे दौर जा यादगार आहिनि। जॾहिं इंसान ऐं पखी पखण जीत ॼणा जानवर सां गॾु गुज़र पई कयो। माना इंसान जानवरनि सां गॾु हुयो, जानवर सां गॾु गुज़ारींदा हुया ऐं असांखे त हुञाण मिलनि था क़ुर में। सुलेमान अलैहिस्सलाम जेको सभिनी पखियुनि जा, ॿोलियुनि जानवरनि जा, जीवनि जा, जड़नि जा आवाज़ सुञाणींदो हो ऐं उन्हनि सां ॻाल्हियूं या ॿोलियूं ॻाल्हाईंदो बि हुयो। अहिड़े नमूने सां आम वेसा आहे अची वियो त पखी, जीत, जानवर सभु जा सभु मख़लूक हज़रत सुलेमान सां ॻाल्हाईंदा हुआ। मैना बादशाह खे थी कहाणी ॿुधाए, हरणी ऐं हरणनि पे ॻाल्हायो, गिरड़ पखी गुल अंदाज़ सां ॻाल्हायो, जानवरनि मां हिकु शींहं ऐं शींहण ॿारड़े खे थी पालियो। इहे उहे सभु कहाणियुनि मां जेको नंढा नंढा टुकड़ा खणी हिते रखिया आहिनि त जीअं असां ख़बर पए त इहे जेके किरदार आहिनि जानवरनि वारा, उहे इंसानी समाज सां ताल्लुक़ रखंदड़ आहिनि ऐं गुज़िरियल बुनियादी तौर ते इहे जेके हुया उहे इंसान सां ई ताल्लुक़ रखनि पिया ऐं इंसान सां ॻाल्हाईंदा ॿोलाईंदा हुया ऐं इंसान जूं ॻाल्हियूं सम्झंदड़ हुया। लोक कहाणियुनि में जानवरनि ऐं जानदारनि मां ख़ासि तौर ते नांग, गुरड़ पखी मक्खी लिखिजो आहे हिते, गुरड़ पखी, हरण, चतूं अहम हैसियत रखनि था। ठीकु आहे। कारो वासीग नांग हैबत थोड़े शराफ़त जो निशान आहे। नांग खे देवता बि करे मञियो वियो आहे। गरुड़ पखी पखियुनि में देव आहे। इहे सभई मां इन करे हाणे जल्दी पियो वञा त जीअं असांखे वक़्तु बचे असां अॻिते अञा हली सघूं ऐं असां उनजी उन फ़र्क़ खे सम्झी सघूं। वासीग नांग जेके असां चयो मञियो वेंदो त हिकु हैबत माना वासीग नांग शराफ़त, इन जे करे त हू कंहिं बि ग़लति ॻाल्हि ते या ग़लति ॻाल्हि में इन्वॉल्व या उनखे बर्दाश्त न कंदो आहे। जानवरनि मां हरण ऐं हरणनि खे बि अहमियत हासिल आहे। पखियुनि में चतूं तोतो पिणु लोक कहाणियुनि में अहम आहिनि। इहे विंदर वरूह जो साथी आहे, छाकाणि त जॾहिं को कहाणी या किरदारु जेको आहे उहो वेठो हूंदो आहे त उन जे दौरान इहे जेके विंदर ऐं वरूह वारियूं कहाणियूं आहिनि या कंहिंसां कचहरी कंदड़ हूंदो आहे या इहा चौकीदारी बि कंदो आहे या कंहिंजी ॿिए जी ॻाल्हि ॿुधी करे अची हिते करे कंहिंखे ॿिए खे ॿुधाईंदो बि आहे। उहो किरदारु जेको आहे उहो तोतो आहे। ठीकु आहे। हाणे अचो इन जी कहाणी जी खणणी ऐं पुॼाणी। छो त जॾहिं असां कंहिं बि किरदार ते ईंदा आहियूं असांखे ख़बर हुजणु घुरिजे त उहे खणणी कीअं माना शुरूआति कीअं थिए ऐं उनजो इख़्तिताम कीअं थो थिए। जेकर इहा शइ असां सम्झी वेंदासीं त असांखे फ़र्क़ु बि जल्दी सम्झ में अची वेंदो। सिंध में बादशाहनि जे ॻाल्हियुनि जी शुरूआति अक्सर हिननि आम मशहूरु लफ़्ज़नि सां कंदा हुआ। बादशाहनि जो बादशाह पाण ख़ुदा आहे पर हिकु ज़माने जो बादशाह आहे, माना दुनिया जो। हिकिड़ो हो बादशाह त पाण अल्लाह आहे पर हू ज़माने जो बादशाह हो। इहा कहाणीअ जी या किसे जी या दास्तान जी शुरूआति पई थिए। मां किसो या दास्तान इन करे गॾु पियो चवां ऐं या पियो चवां त इहा हिकिड़ी ई ॻाल्हि आहे, इहा ॿ अलॻि कान्हनि की। बादशाहनि जो बादशाह रब पाक आहे पर कूड़े ज़माने जो हिकिड़ो बादशाह हूंदो हो। इहा कहाणीअ जी शुरूआति हुई या कंहिं ॻाल्हि जी। असां हाणे ॾिसो इहा बि त ज़हन करे थो न त
त दास्तान या किस्सो सिंधी लफ़्ज़ आहिनि ठीकु आहे इन करे असां इनखे सिंधी लफ़्ज़ ॻाल्हि ॾिनो आहे इनखे असां ॻाल्हि बि चवंदा आहियूं कहाणियुनि जे लोक कहाणीअ खे मज़मूननि जे लिहाज़ खां चइनि क़िस्मनि में विरहायो हाणे इहो असां हिते फ़र्क़ु ज़ाहिर थी पवंदो जेको तव्हांजे साम्हूं मां 3 स्लाइडूं रखंदुमि उन स्लाइडुनि जे बुनियाद ते तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त इहा जेको आहे सो कहिड़ी कहिड़ी क़िस्मनि में अचे थो ॾंद कथाऊं देव ऐं परियुनि जूं कहाणियूं रिवायती या नीम रिवायती तारीख़ी कहाणियूं या किस्सा जानवर जूं आखाणियूं इहे 4 आहिनि ठीकु आहे रिवायती या नीम तारीख़ी किस्सा जानवर जूं आखाणियूं देव ऐं परियुनि जूं कहाणियूं ॾंद कथाऊं ठीकु आहे अचो ॾंद कथाउनि ते ॾंद कथाउनि में अहिड़ियुनि कहाणियुनि जो ज़िक्र हूंदो आहे जो इंसानी तख़य्युल जी परवाज़ में जल्द अचण वारो न आहे हिननि में काइनाती अजाइबात जो ज़िक्र कयल आहे दुनिया जूं शयूं कीअं वजूद में आयूं आसमान ऐं ज़मीन कीअं पैदा थिया दुनिया में बुराई ऐं ख़राबी कीअं पैदा थी इन बाबति हूंदियूं इहे ॾंद कथाऊं आहिनि इहे वसवसा आहिनि इहे किस्सा ऐं दास्ताननि में आम थींदो आहे ऐं असां जॾहिं का कड़ी सां मिलियल न हूंदी आहे ॾींहं खे असां राति चऊं या हिकु पल जे किसे खे असां हींअर हिते आहियूं अखियूं बंदि कयूं आसमान ते पुॼी वञूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॾंद कथाउनि में मुमकिन आहे थी वेंदो आहे ऐं हिकिड़ो बादशाह हिकिड़ी जेका सो जिन आहे उहो 100 माण्हुनि खे खणी थो वञे क़ैद करे थो वञे इहो ॾंद कथाउनि में मुमकिन आहे परियुनि जूं कहाणियूं देव ऐं परियुनि जूं कहाणियूं देव ऐं परियुनि जी कहाणियुनि खे वॾी अहमियत हासिल आहे छाकाणि त इहे इंसानी तख़य्युल या इंसान ज़ात जे समाज सां लाॻापो आहे इन्हनि जो असां जॾहिं पंहिंजे इर्द गिर्द का ॻाल्हि ॾिसंदा आहियूं त उन्हनि खे को न को जेको आहे सो किरदारु ॾेई छॾींदा आहियूं ऐं उन किरदार जे बुनियाद ते ई अॻिते वधंदा रहियूं नावेल लिखिया वञनि था ड्रामा लिखिया वञनि था या ॿियूं कहाणियूं लिखियूं वञनि थियूं उन्हनि कहाणियुनि में असां उहे ई शयूं ॾींदा आहियूं जेके असां ॾिसंदा आहियूं इन ज़माने में बि जेके अहिड़ी कहाणियूं चवंदड़ हुया कहाणियूं या लोक कहाणियूं लिखंदड़ हुया ॿुधाईंदड़ हुया त उन्हनि उन ज़माने में पंहिंजूं शयूं साम्हूं ॾिठियूं हूंदियूं उन्हनि खे उन्हनि माण्हुनि सां वाबस्ता न करे सघिया उन्हनि किरदारनि सां वाबस्ता न करे सघिया त उन्हनि खे हिकिड़ो देव जो किरदारु ॾेई छॾियो उन्हनि खे परियुनि जो किरदारु ॾेई छॾियो या उन्हनि खे जिन्ननि जो किरदारु ॾेई छॾियो ऐं उन्हनि किरदारनि ज़रिए पंहिंजी सोच ऐं पंहिंजी जेको सम्झ खे ज़ाहिर करण जी कोशिशि कई आहे ठीकु आहे इंसान ज़ात लाइ सुठा सबक़ आहिनि जीअं मुसीबत खे कीअं दिलेरीअ सां मुंहुं ॾिजे ॿिए जी मदद करण लाइ कहिड़ो इख़लाक़ी किरदारु अदा करणु खपे मतिलबु त विंदुर सां गॾु नसीहत बि आहे माफ़ूकुल फितरत जेके फितरत सां लाॻापो रखंदड़ न हुजनि ॾंद कथाउनि में परियुनि में इंसान ज़ात लाइ सबक़ ठीकु आहे इहो हाणे फ़र्क़ु अथव नीम तारीख़ रिवायती या नीम तारीख़ी किस्सनि में रिवायती या नीम तारीख़ी किस्सनि ते मक़ामी तारीख़ जो घणो रंग चढ़ियल आहे रिवायतुनि जो बुनियादु कंहिं तारीख़ी हक़ीक़त ते ॿधल हूंदो आहे उन्हनि में मुंझारो फ़क़ति हिन ॻाल्हि जो हूंदो आहे त कंहिं ख़ासि रिवायत में तारीख़ किथे थी ख़तमु थिए ऐं ख़याली किस्सो किथां थो शुरू थिए असां वटि एतिरा कहिड़ा ई किस्सा मौजूदु आहिनि उमर मारी जो मुमल राणे जो ससुई पुनो जो जा किस्सा जेके आहिनि उहे दास्तान आहिनि उहे हक़ीक़तुनि ते मबनी आहिनि त उन्हनि में वधाउ बि मौजूदु आहे ठीकु आहे इहे सभु जा सभु असां वटि तव्हांजे साम्हूं थींदा असां वटि मौजूदु आहिनि जेके असां सम्झूं था त इन्हनि में हक़ीक़तूं बि आहिनि ऐं इन्हनि में रिवायतूं बि आहिनि ऐं इन्हनि में जेको आहे सो उज बि लिकियलु आहे लीला चनेसर जो किस्सो किथे हिकु हंधि ख़तमु थो थी वञे उन खां अॻिते असांखे मिले कोन थो उमर मारी जो किस्सो हिकु हंधि ख़तमु थो थी वञे उन खां पोइ असांखे अॻिते मिले कोन थो ईअं ई जेको आहे सो बोर्ड ऐं मीर बहर जा किस्सा हिकिड़े हंधि ख़तमु थियनि था त पोइ असांखे अॻिते वधीक मिलनि नथा का ठीकु आहे त आख़िरी हिन में जेको आहे जानवरनि जूं आखाणियूं जानवरनि ऐं पखियुनि सां आखाणियुनि जो निहायत घाटो संबंध आहे ई सभ जूं आखाणियूं जानवरनि जे वतां चवायल आहिनि ऐं पखी पिणु ॻाल्हाइनि था इन्हनि खे अहिड़े नमूने पेश कयो वियो आहे जो हर हिकु मां कान का मत ज़रूरत कान का ॻाल्हि कान का असांखे मिले थी त असां सम्झूं था त इहे जेके बि शयूं आहिनि इहे असांखे ख़बर पवे थी त हीअ आखाणी आहे हाणे चइनी शयुनि खे मां हिकिड़े हंधि वाज़े कयां तव्हां वटि पहिरें क़िस्म में ॾंद कथाउनि में माफ़ूकुल फितरत किस्सनि दास्ताननि जी ॻाल्हि हूंदी आहे जंहिंमें कड़ी कड़ी सां मिलियल न हूंदी आहे जंहिंमें वाक़िअनि जो रब्त न हूंदो आहे बल्कि अहिड़ियूं कहाणियूं या अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जंहिंजे बारे में असां चई सघूं था या सम्झी सघूं था त इहे जेके आहिनि असांजे अकुल खां बि मथे आहिनि या अकुल खां बि ॿाहिरि निकिरी वञनि थियूं ठीकु आहे जेके
लोक कहाणियुनि में किस्सा या दास्तान अचनि था। पहिरियों हुयूं त कथाऊं, हाणे किस्सा या दास्तान अचनि था। उन्हनि में वरी आहे जिननि जूं, परियुनि जूं ऐं देवनि जूं कहाणियूं। 3 नंबर ते अचनि थियूं जेके असां वटि उहे नीम तारीख़ी कहाणियूं, जंहिंखे असां पुण जेको आहे सो चयूं था त इहो किस्सो आहे या दास्तान आहे, पर उहो नीम तारीख़ी। ठीकु आहे। ऐं चौथों नंबर जेको आहे उहो जानवरनि जी, इनखे असां आखाणी चऊं था। दरअसल सभु जूं सभु ॻाल्हियूं हिकिड़ियूं ई आहिनि, पर इन में इन फ़र्क़ु जेके इन्हनि खे अलॻि अलॻि कयो वियो आहे। ठीकु आहे। त हाणे जानवरनि जी जेके ॻाल्हियूं हूंदियूं, कहाणियूं हूंदियूं, उनखे आखाणी चयो वेंदो आहे। ही गिदड़ ऐं बघ पखी जी कहाणी जेका तव्हां क्लास 2 जे किताब में पढ़ी सघो था, तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। किताब कढिजो, खणिजो, गिदड़ ऐं बघ जी कहाणी पढ़िजो। तव्हांखे सम्झ में अची वेंदी त इहा कहाणी कीअं शुरू थी ऐं कीअं ख़तमु थी ऐं इनखे आखाणी छो थो चइजे। किस्सो बादशाह ऐं वज़ीर जो। हाणे हिते ॾिसो, इहो दास्तान या किस्सो आहे त इहा ॻाल्हि था कनि त, मां शुरू कयुमि न, ॻाल्हि था कनि त कंहिं मुल्क जे बादशाह वटि हिकु तमामु ॾाढो वज़ीर हूंदो हो। अहिड़े नमूने सां हूंदो हो, जेके अज़म्पशन्स हुजनि या ॻाल्हियूं हुजनि, दास्तान में हुजे या किस्से में हुजे, जेका कंहिंसां सीना बसीना ॻाल्हि पहुती हुजे। छो त इन मां ई ज़ाहिर थिए थो, ॻाल्हि था कनि त माना कंहिं ॻाल्हि ॿुधाई आहे त इतां ई ज़ाहिर थी वियो त इहा असां वटि किस्सो या दास्तान ॿिए हंधा पहुतो आहे। उमर मारी जो किस्सो। हाणे इहे असां जेको दास्तान आहे उहो नीम तारीख़ी किरदारनि मां आहे या नीम तारीख़ी जेके रिवायतूं आहिनि, रिवायतुनि जे बुनियाद ते मिले थो त असांखे नीम तारीख़ बि इन मां मिले थी, तारीख़ जा किरदार बि मिलनि था त असांखे उन में जेको आहे सो रिवायत बि मिले थी। इन करे असां इनखे चवंदा आहियूं त नीम तारीख़ी या रिवायती किस्सा या जेको आहे सो दास्तान आहिनि। ही 3 शयूं 4 आहिनि, उहे तव्हांखे ॻाल्हि जेके अचे थी इहो सम्झाईंदो हलां। आख़िर में इन्हनि में वधीक वक़्तु न वठंदुसि मां, त हीअ छाकाणि त इहे शाइरीअ जे ताल्लुक़ सां ताल्लुक़ रखनि थियूं, पर ॻाल्हि हिन में आहे। इन करे मां हिते शयूं 4 शयूं गॾु खणी आयो आहियां। ॿोल जेके 12 ॿोल हूंदा आहिनि, जीअं असां पहिरीं क्लास खां वठी पढ़ंदा ईंदा आहियूं। पैसो लॾुमि पत तां पैसे तुम गाहु, गाहु ॾिनो मेंह खे, मेंह ॾिनो खीरु, खीरु ॾिनो अमड़ खे, अमड़ ॾिनो लोलो, लोलो ॾिनो कांव खे, कांव ॾिनो खंभु, खंभु ॾिनो राजा खे। इहो असां पढ़ंदा ईंदा आहियूं। इहे 12 ॿोल आहिनि, छाकाणि त 12णी ॿोली जेका हूंदी आहे उहा 12णी हूंदी आहे ऐं ॿार ई सम्झी सघंदो आहे ऐं ॿार ई उनखे बहितर नमूने सां खणी ऐं अॻिते वठी हली सघंदो आहे। तंहिंजे करे उन्हनि जा दुआया ॿोल हूंदा आहिनि। कहिड़ा हूंदा आहिनि? उखरीअ में कुकड़ो ककड़ो, मींहुं आयो तकड़ो। उखरीअ में ककड़ो, मींहुं आयो तकड़ो, माना इहे दुआ पिया घुरनि। चरखे चमोटी, मींहुं वियो मोटी, अनु ॾे त मींहुं वसे, अनु ॾे त मींहुं वसे। इहे ॿारनि जा ॿोल आहिनि। जॾहिं उहे रांदियूं कंदा आहिनि, असां पाण जॾहिं कंदा हुआसीं नंढड़े हूंदे, त गॾिजी करे इहे सभु जो सभु लफ़्ज़ हूंदा हुआ, इहे असां उचारींदा हुआसीं, ॻाल्हाईंदा हुआसीं, त इहे शयूं असांजे साम्हूं ईंदियूं हुयूं। ईअं ई ॿियो आहे अचोड़े ॿारो, रांदि जो सायो, अक जी काठी, निम जो पाओ, ड्रोड़ी अची रगड़ खाओ, मोटी अची मखण खाओ। इहो बि 12 ॿोलनि में शामिल आहे। ईअं ई सवाल जवाब बि आहिनि। हिन रांदि में वरी ॿार हिक ॿिए खां सवाल कंदा आहिनि। कहिड़े क़िस्म जा सवाल आहिनि, इन्हनि जी वज़ाहत असां अॻिते कंदासीं त उहो हिकु सवाल ईंदो, जवाबु ईंदो, सवाल ईंदो, जवाबु ईंदो वेंदो आहे। आख़िरी जंहिंमें असांखे असुलु ॻाल्हि में अचिणो हुयो उहा आहे ॻाल्हि। चवंदा आहिनि त हीअ ॻाल्हि आहे, उहा हीअ आहे त झिरकीअ जी ॻाल्हि मां तव्हांखे हिते ॿुधाए ऐं पंहिंजो मौज़ूअ खे ख़तमु कंदुसि। हिकिड़ी हुई झिरकी, तंहिंखे दाणो हो चुंब में, आयो जो कांव सो दाणो फुरे, वयसि झिरकीअ कांव खे चयो, वयसि झिरकीअ कांव खे चयो, कांवड़े कांव तूं मूंखे दाणो ॾे त खावां। कांव झिरकीअ खे दाणो न ॾिनो ऐं उॾामी वञी निम जे वण ते वेठो। झिरकीअ वण खे चयो, निमड़ी निम कांव उॾार, कांव दाणो फिटो करे त खावां। इहा हिकु ॾिघी कहाणी आहे जेका अॻिते जहिड़ी त उनखे जवाबु ॾींदी, निम उनखे जवाबु ॾींदो, वरी निम खां पोइ वरी जेको आहे ॿिए हंधि वेंदो। इहे सभु जो मुकमल ॾिघी ॻाल्हि आहे। ॻाल्हि इनखे आहे त उहे हिक ॿिए सां ॻाल्हाइनि ॻोल्हाइनि पिया। इन करे इनखे लोक अदब में ॻाल्हि चयो वेंदो आहे। उमेद थो कयां त इहे चंद शयूं जेके हुयूं उहे तव्हांखे अॼु सम्झ में आयूं हूंदियूं ऐं इन में तव्हां फ़र्क़ु अॼु वाज़े कयो हूंदो त दास्तान छा आहे, आखाणी छा आहे, कहाणी छा आहे ऐं लोक कहाणी छा आहे। इंशाअल्लाह सुभाणे मां तव्हां सां गॾु आहियां। अल्लाह हाफ़िज़।